अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू इनसाइट। आऊं सगर नाज़वी अमीर। नाज़रीन, प्रोग्राम में ॿिनि इशूज़ के फोकस कंदासीं। चौमासे जूं बरसातूं सॼे मुल्क में हलंदड़ आहिनि ऐं सिंध में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां मुसलसल पवंदड़ बरसातुनि नाज़रीन पंहिंजा असर ॾेखारणु शुरू कया आहिनि ऐं सिंध जा मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि जिते बरसातुनि जे करे असां ॾिसूं था त जेका सूरत हाल आहे हिकु आम माण्हू जे लाइ तमामु ॾुखी नज़र अचे पई। ख़ुदि सिंध जे वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे त कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको बरसातुनि जो मज़बूत सिस्टम दाख़िल थियो आहे उनखां पोइ जेका सूरत हाल आहे उहा कुझु हंधनि ते ख़तरे वारे बि थी सघे थी, पर असीं कंहिं बि सूरत हाल जे हवाले सां बिल्कुलु तयारु आहियूं। असांजी तयारी मुकमल आहे। नाज़रीन, जेका सिंध आहे ज़ाहिर आहे सभिनी खे ॼाण आहे त सिंध में ही पहिरियों भेरो कोन पियो थिए, उनखां अॻु बि सिंध अंदरि जेके माहा ॿोॾूं आयूं आहिनि उन केतिरी तबाही आंदी आहे। हिकु भेरो वरी सिंध मथां ॿोॾ लामारा ॾेई रही आहे ऐं हिन वक़्तु जेका हिन भेरे सिचुएशन हिकिड़ी सुठी हिकिड़ी ॻाल्हि नज़र अचे पई उहा इहा आहे त CM हाउस अंदरि हिकिड़ो सेल क़ाइमु कयो वियो आहे जेको मॉनिटर करे पियो समूरी सूरत हाल खे। वज़ीर ऐं मुशीर हिन वक़्तु एक्टिव नज़र अचनि पिया, पर जेके माज़ीअ जा तजुर्बा असांखे ॿुधाइनि था इहो ॿुधाइनि था त जंहिं वक़्तु का एमरजेंसी सूरत हाल पैदा थींदी आहे त उन वक़्तु न को चूंडियल या अवामी नुमाइंदे ॻोल्हे लभंदो आहे ऐं न ई उन सूरत हाल में अवाम जी का फौरी वाहुर थी सघी आहे। उन हवाले सां हिन भेरे जेका सूरत हाल आहे असराइते ऐं गैर रिवायती उपाउनि जी सख़्तु ज़रूरत आहे सिंध खे कंहिं बि इम्कानी बरसाती ॿोॾ खां बचाइण लाइ। उन हवाले सां सिंध हुकूमत केतिरी तयारु आहे, तयारियुनि जी कहिड़ी सूरत हाल आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके लाॻापियल इदारा आहिनि हिन वक़्तु उन्हनि जी तयारी केतिरी आहे हिन ते गुफ़्तगू कबी आहे। उनखां सवाइ जेको ॿियो मौज़ू आहे, अॼु समूरे मुल्क में हड़ताल आहे, मुल्कगीर हड़ताल आहे। इहा हड़ताल जंहिंमें नाज़रीन वापारी अॻियां अॻियां असांखे नज़र अचनि पिया, सियासी जेके जमायतूं आहिनि उहे पिणु इन हड़ताल जी हिमायत कंदे नज़र अचनि थियूं ऐं हड़ताल थिए पई मुल्क अंदरि ॻरनि बिजलीअ जे बिलनि ऐं टैक्सिस ख़िलाफ़ु। हीउ मामिलो किथे वञी दंग कंदो, हिकु पासे मुतालबा आहिनि वापारियुनि जा ऐं ॿिए पासे असां ॾिसूं था त हुकूमती रद्द अमल बि साम्हूं आयो आहे। कहिड़े रीति मामिलो अॻियां वधंदो उन ते पिणु गुफ़्तगू थींदी। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे जॉइन कयो आहे अॼु के पैनल में अली राशिद साहब, सिंध गवर्नमेंट जा स्पोक्स पर्सन आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए अॼु के प्रोग्राम में शरीक आहिनि। उन खां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में हूंदा अरबाब ख़ज़र हयात साहब, अॻोड़ा वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, मुस्लिम लीग नून सां जो तालुक़ु आहे। अॼु के प्रोग्राम में मूंसां गॾु शिरकत कंदा ऐं पार्टिसिपेट कंदा ऐं गॾोगॾु गुफ़्तगू में हिसो वठंदा मौलाना असदुल्ला भुट्टो साहब, सीनियर जमात इस्लामी जा अॻवान आहिनि, उहे पिणु स्टूडियो में ई मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं इंजीनियर जब्बार मेमून साहब एक्सपर्ट आहिनि। नाज़रीन, इन समूरनि मामरनि ते उन्हनि जी गहरी नज़र आहे, मुआशी तजनिगार बि आहिनि, एनर्जी एक्सपर्ट बि आहिनि, उहे पिणु अॼु के प्रोग्राम में मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं वीडियो लिंक ज़रिए अॼु के प्रोग्राम जो हिसो आहिनि। ऐं सभिनी खे भलीकार, मां सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ऐं जी पैनलिस्ट जी इजाज़त सां जब्बार मेमन साहब अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। सूरत हाल अवां जे आॾो आहे, असीं जेका मुल्कगीर हड़ताल अॼु नज़र अचे पई, इशू पुराणो आहे ऐं मुसलसल हड़ताल मज़मतूं एहतजाज बि हलनि पिया। कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे ऐं ॿुधाए सघो जेकॾहिं अव्हां खे इन सूरत हाल जो जेको ज़िम्मेवार आहे उहो केरु नज़र पियो अचे ऐं हल छा नज़र अचे पियो ऐं जेका हिन वक़्तु हैंडलिंग आहे या अप्रोच आहे हुकूमत जी उनखे कीअं पिया ॾिसो? जी नाज़रीन, कोशिशि कयूं था जब्बार मेमन साहब सां ॿीहर राब्तो करण जी ऐं उन्हनि खां ज़रूरु हिन सूरत हाल ते कॉमेंट वठंदासीं। मौलाना असदुल्ला भुट्टो साहब बि मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। मौलाना साहब अवां खे बि भलीकार गुफ़्तगू में कंदासीं ऐं मूंसां गॾु अली राशिद साहब, जब्बार मेमन साहब और अरबाब साहब मौजूद हैं। अली राशिद साहब, आप क्या कहेंगे इस सूरत हाल को कैसे देखते हैं? पहले जो मुल्कगीर हड़ताल है उस पर बात कर लेते हैं। आज बिजली जैम हड़ताल है, सारा मुल्क बंद नज़र आया, कारोबारी मराकज़ बंद हैं, सियासी पार्टियाँ भी हिमायत करती हुई नज़र आ रही हैं इस सारी सूरत हाल की। कैसे देखते हैं आप, क्या कहेंगे? अऊज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखें, ताजिर और बाकी जो लोग हैं हड़ताल कर रहे हैं, उनका हक है। अगर उनको लग रहा है कि हुकूमत, ज़ाहिर सी बात है, देखें वो ताजिर हैं हमारे मुल्क के और शहरी भी हैं और हुकूमत भी उनकी है, सब आपस का ही मामला है ना। सो अब गिला शिकवा आप करेंगे तो अपनों से ही करेंगे। वो चाहते हैं हुकूमत थोड़ी रिलीफ दे, थोड़ी नज़रसानी करे अपनी पॉलिसीज़ पे, टैक्स कट्स, मगर फिर हुकूमत की भी कुछ मजबूरियां हैं, IMF में जाते हुए कुछ शराइत माननी पड़ती हैं, तो थोड़ा मामला थोड़ा संगीन है और बड़ी नाजुक सूरत हाल है। मगर उस पर मुझे लगता है कि ये ताजिर और बाकी भाई बैठ के डायलॉग करके हम इस मसले का हल ज़रूर निकालेंगे और चीज़ों को आके लेके जाएंगे। मगर
احتجاج کرنا، پروٹیسٹ کرنا ان کا حق ہے، اور وہ ایک طریقے سے اپنا پروٹیسٹ جو ہیں ڈاکیومنٹ کروا دیتے ہیں، ریکارڈ کروا دیتے ہیں کہ حکومت اور جو جتنے بھی اسٹیک ہولڈرز ہیں اس پہ نظر ثانی کر سکیں۔ لیکن علی راشد صاحب، آپ نہیں سمجھتے کہ یہ نوبت کیوں آئی؟ آپ نے کہا، بالکل آپ نے درست فرمایا کہ احتجاج سب کا جمہوری حق ہے، لیکن یہ نوبت کیوں آئی؟ کیونکہ اس سے پہلے مذاکرات بھی ہوئے، معاملات بھی ہم نے دیکھے کہ دونوں جانب سے بات بھی ہو رہی ہے۔ حکومت کا بڑا دو ٹوک موقف ہے، وہ کہہ رہے ہیں کہ کوئی دباؤ نہیں لیں گے اور ٹیکس نیٹ میں سب کو لائیں گے، لیکن جو وہ مطالبات تاجروں کے سامنے آ رہے ہیں یا جو دوسری سیاسی پارٹیاں ہیں وہ کچھ اور باتیں کر رہی ہیں۔ وہ یہ کہہ رہے ہیں کہ یہ نئی صورتحال نہیں ہے، اور یہ مسلسل یہ ہے کہ ایک عام آدمی مسلسل یہ ساری تکلیفیں بھگت رہا ہے، اور عوام حکومت اس حوالے سے اعلانات کے سوا یا دعووں کے سوا کوئی عملی اقدامات نہیں لے رہی۔ دیکھیں، میں دونوں سائیڈ آف دا سٹوری سمجھ سکتا ہوں، اس لیے کہ تاجر جو ہیں ہمارے ملک کے، کبھی ماضی میں انہوں نے ٹیکس نہیں دیا ہے، نہ ٹیکس نیٹ میں آئے ہیں۔ کیا ان کو آنا چاہیے؟ بالکل آنا چاہیے، ہر ملک کے شہری کو آنا چاہیے جو انکم کما رہا ہے اس لیے ملک۔ مگر آج کل کی جو صورتحال ہے، آلریڈی انفلیشن، مہنگائی اتنی بڑھ چکی ہے، بجلی کے بل بڑھ چکے ہیں، باقی فوڈ انفلیشن اتنی ہے، ان چیزوں کو مد نظر رکھتے ہوئے اور دیکھتے ہوئے، ان لائٹ آف دیٹ، تو ابھی ان پہ ٹیکس بھی لاگو کرنا، مزید ان کو ٹیکس نیٹ میں لانے کی کوشش کرنا، تو میں سمجھ سکتا ہوں تاجر جو بھائی ہیں ہمارے، ان کو کیوں تھوڑا بھی اس چیز میں ریزسٹنس ہے کہ دس از ناٹ دا ٹائم، ابھی نہیں، اس لیے کہ ابھی حالات اور بزنس اور اکانومی اس قابل نہیں ہے۔ مگر حکومت کا بھی ایک موقف ہے کہ اکانومی اس قابل نہیں ہے، ہمیں کب تک آئی ایم ایف پہ ڈیپینڈ کرنا ہے، ہمیں خود مختار ہونا ہے، اندر سے ہی اپنے ٹیکس نکالنے ہیں اور خود چیزوں کو پروگریس کی طرف لے کے جانا ہے۔ مگر بالکل آپ نے درست فرمایا کہ یہ نوبت ہی کیوں آئی۔ میرے خیال سے نوبت نہیں آنی چاہیے، اور میرے خیال سے حکومت نے، میں وفاقی حکومت کا نمائندہ نہیں ہوں مگر صوبائی کا ہوں، مگر میرے حساب سے کہ فیڈرل حکومت نے بھی اپنے ڈائیلاگ اور اپنے دروازے کھلے رکھے ہوئے ہیں تاجر برادری سے اور باقی لوگوں سے بھی بات کرنے کے لیے۔ تو اگر یہ ڈائیلاگ سے اور باتوں سے چیزیں حل ہو سکتی ہیں تو کیوں نہ بہتر ہو کہ ہم بیٹھ کے بات کریں۔ اس لیے شٹر ڈاؤن کرنے سے ملک اور حکومت کا نقصان تو ہو ہی گئی، مگر تاجر برادری جو اگر اپنی دکانیں نہیں کھولے گی تو نقصان تو انہیں بھی ہوگا نا۔ تو اس میں میرے حساب سے کوئی حل نہیں ہے اور نہ کسی کا فائدہ ہے، سبھی کا نقصان ہے۔ تو کیوں نہ ساتھ بیٹھ کے اس مسئلے کا حل نکالا جائے، اور میٹ اس ان دا مڈل جس کو کہتے ہیں انگریزی میں، کہ تھوڑا آپ آگے آئیں، تھوڑا ہم پیچھے جاتے ہیں، یا تھوڑا ہم آگے آتے ہیں، تھوڑا آپ پیچھے جاتے ہیں، اور بیچ کا کوئی راستہ نکالتے ہیں اور چیزوں کو آگے لے کے چلتے ہیں۔ ٹھیک، بیچ کا کوئی راستہ نکلنا چاہیے، آپ یہ کہہ رہے ہیں۔ اور مولانا صاحب اوہاں پہ موجود آयो ऐं ॿुधो पिया समूरो मौक़िफ़ वहाँ ॿुधो अली राशिद साहब जो। उन खां अॻु असां ॾिठोसीं त जमायत इस्लामी धरना बि हयां, एहतजाज बि कया हिन मामले ते, अॼु बि हिमायत करे पई हिन समूरी सूरतहाल जी। छा चवंदो अवां, विच जो कहिड़ो रस्तो थी सघे थो ॻाल्हियुनि जे लाइ? हुकूमत अॻु बि आछ बि कई, अॼु बि कुझु आछूं साम्हूं आयूं, FBI बि ॼाणायो आहे त असीं बि ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं टैक्सिस वारे मामले ते। जेका आहे इन जेको थोरो घणो लचक ॾेखारी आहे, उहा तॾहिं ॾेखारी अथई जॾहिं जमात इस्लामी हेॾी वॾी एहतजाज कयो आहे। ठीकु, सॼे पाकिस्तान में जेको आहे उन्हनि जहिड़े नमूने सां पुरअमन एहतजाज कयो आहे, उहो सभिनी जे साम्हूं आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्त ताईं उन्हनि को अमली इक़दामात मां काई ॻाल्हि न कई आहे, छड़ो ज़बानी ॻाल्हियूं कंदा रहिया आहिनि। हालांकि हुकूमत जो कमु आहे त उहो अमली इक़दामात करे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु इहा ॻाल्हि सभिनी खे ख़बर आहे त मुल्क जी इक़्तिसादी सूरत हाल सुठी न आहे। सभिनी खे इहा बि ख़बर आहे त हे जेको हिन वक़्तु मामिलो आहे, इन में जेको आहे उहो आवाम जे मथां टैक्सनि जे वधीक बोझ बर्दाश्त न करे सघंदा। त इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकुमरान जेके आहिनि, पंहिंजा जेके उन्हनि जा ख़र्चा आहिनि, जेके पंहिंजे लवाज़मात आहिनि, उन्हनि में कमी करे। लेकिन हुकूमत जेको आहे कंहिं बि क़िस्म जी पंहिंजे उन में कमी करण लाइ तयारु न आहे। हालांकि इन जो मुतालबो बि कयो अथसि, ऐं इहो असांजो फ़र्ज़ु बि आहे त मुतालबो कयूं।
ऐं अवाम जो हक़ बि आहे त उहो जेके आहिनि उन जे हक़ में पंहिंजा अख़राजात या पंहिंजे जेके लवाज़मात आहिनि उन्हनि खे घटाइनि ताकी अवाम खे जेको आहे को रिलीफ ॾेई सघूं। लेकिन अवाम खे रिलीफ ॾियण जे बजाए अञा बि उन्हनि खे जेको आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां टैक्सनि जे लाइ चवनि था। हिन महिल ताईं बि जेकॾहिं हुकूमत आमादा थी आहे सिर्फ़ु ॻाल्हियुनि करण लाइ या बयाननि ॾियण लाइ, त इहा बि इन जो क्रेडिट बि जमात इस्लामी खे वञे थो। छाकाणि त जमात इस्लामी जेको आहे पूरे मुल्क में इन ते एहतजाज कयो ऐं उन नतीजे खां पोइ जेको आहे कराचीअ में बि एहतजाज थियो, ॿियनि जॻहियुनि ते बि एहतजाज थियो, त उन जे नतीजे में जेको आहे हुकूमत जे मथां तमामु घणो दबाव पियो। ठीकु मौलाना साहिब, इहा ॻाल्हि त तव्हांजी ठीकु आहे, दुरुस्त आहे त हुकूमत मथां मां चओ था त प्रेशर पियो ऐं उनखां पोइ हुकूमत कुझु लचक ॾेखारी आहे मामले ते, पर मसइलो त उते जो उते ई बीठल आहे। हा, मां बि इहा ई ॻाल्हि कयां थो न त हुकूमत लचक जेका ॾेखारी आहे ज़बानी लचक आहे। हुकूमत जेका आहे सिर्फ़ु ॻाल्हियूं करे थी पई। असांजो मुतालबो इहो आहे त असां क़ौम खे ॻाल्हियुनि जी ज़रूरत न आहे, इक़दामात जी ज़रूरत आहे। त इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त या त वज़ीरनि जूं MNAs जूं ऐं ॿियनि जेके हिन जा अख़राजात आहिनि उन्हनि में कमी कई वञे ताकी अवां उहे पैसा बचाए जेके आहिनि उहे हिन ख़र्च में ॾिना वञनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको हिन वक़्तु अवाम जे मथां इहे टैक्सूं लॻायूं पेयूं वञनि, इन जी का ज़रूरत बि न आहे। छाकाणि त जेकॾहिं अवाम जे मथां वधीक बोझ ईंदो त महांगाई एॾी थी वई आहे जो माण्हुनि खे हिकिड़े वक़्तु मानी खाइण मुश्किल थी पई आहे। त इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अवाम जे मसाइल खे जेको आहे महसूसु कयो वञे, उनजो अहसासु कयो वञे ऐं उन्हनि खे रिलीफ ॾियण लाइ कोई न कोई रस्तो न कढियो वञे। जमात इस्लामी बि इन ॻाल्हि जे लाइ ज़ोर ॾेई रही आहे त भई असांखे अवाम खे को रिलीफ ॾियारे वञे ऐं उनजे लाइ कोशिशि कई वञे। तव्हां सम्झो पिया त ही ज़ाहिर आहे सोलो फ्लाइट नज़र अचे पई जमायत इस्लामी जी, त ही जेके ॿियूं पार्टियूं आहिनि जेके पिणु हिमायत कनि थियूं, साॻियो मौक़िफ़ रखनि थियूं इन मामलनि ते, जंहिंमें JU आहे या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे या ॿियूं पार्टियूं आहिनि, उन्हनि खे गॾु मिलाइण सां मां सम्झो पिया त वधीक प्रेशर डेवलप करे सघो था हुकूमत ते इन मामलनि ते। असल में हर शइ में हिकिड़ी इवोल्यूशन हूंदी आहे। पहिरीं इवोल्यूशन इहा ई त जमात इस्लामी जेको आहे हड़ताल कई, जमात इस्लामी जेको आहे एहतजाज कयो, जमात इस्लामी जेको आहे उन जे नतीजे में हिकिड़ी फ़िज़ा ठही। उन फ़िज़ा ठहण खां पोइ मौलाना फज़लुर रहमान साहब बि बयानु ॾिना, PTI बि बयानु ॾिना, ॿियनि बि बयानु ॾिना। हाणे आहिस्ते आहिस्ते उहा फ़िज़ा जेका आहे उहा एॾे वञी रही आहे। त हाणे इन में ॾिसूं त अॻिते जेकॾहिं हुकूमत को इन जो क़दम न खयूं ऐं हुकूमत जेकॾहिं इन खे रिलीफ न ॾिनो त ज़ाहिर आहे इन खां सवाइ रस्तो कोन्हे त सभई गॾिजी करे एहतजाज लाइ कुझु कनि। ठीक जी, अली राशिद साहब, आपने सुना मौलाना साहब को, वो ये कह रहे हैं कि बहुत ऐलानात हुए लेकिन अमली रास्ता हुकूमत से बात भी तभी होगी जब हम ये महसूस करेंगे कि हुकूमत को इन सारे मामलात का एहसास है, रियलाइजेशन है। एक बात और भी उन्होंने कही और बड़ी अहम बात है कि आवाम की तकालीफ का एहसास है हुकूमत को, ये जो एक तासुर है ये बड़ी तेज़ी से आवाम के दिल में आता जा रहा है कि हुकूमत एहसास नहीं रखती और ये जो गैप है ये ज़्यादा मसाइल को जन्म दे रहा है। इस पर आप क्या कहेंगे, क्योंकि ख़ुद पाकिस्तान पीपल्स पार्टी हिस्सा है, 6 माह से ज़्यादा हो गए, सियासी माशी अदम इस्तेकाम वाली फ़िज़ा है और आवाम की मसाइल दिन ब दिन बढ़ रहे हैं। देखिए, वफाकी हुकूमत जो है उनको संजीदा होना पड़ेगा अवामी मसाइल में, इसमें तो दो राय है नहीं, ठीक है। और उनको ये हमने भी एज कोलिशन पार्टनर, जबकि हमारा वफाक में कोई स्टेक नहीं है, कोई वज़ीर नहीं है, हमने इस हुकूमत को आइनी ओहदे रह के चलाया हुआ है मुल्क की खातिर, मगर हमने भी उनसे यही गुजारिश की है कि थोड़ा सीरियस होने का टाइम आ गया है, लोगों को रिलीफ देने का टाइम आ गया है और लेट्स बी पार्ट ऑफ द सोल्यूशन नॉट पार्ट ऑफ द प्रॉब्लम। कि मतलब हम मसले का हल नहीं बने, हम मसला नहीं बने, हम मसले का हल उसकी तरफ चीज़ों को लेके जाएं। जमात इस्लामी के जो भाई हैं वो प्रोटेस्ट करते रहते हैं, रोडों पे आते रहते हैं, मगर बैठे, अगर उनको लगता है कि हुकूमत को एहसास नहीं है एक आम आदमी का, तो आए बैठ के उनको एहसास दिलाएं। अली राशिद साहब वो तो बैठे थे, फिर इसके बाद एक मुआहदा हुआ था, मुआहदे में भी ये तय पाया था कि अगर हुकूमत फिर भी अमल दरामद नहीं करती तो फिर ये दोबारा सड़कों पे आएंगे। अब वो दोबारा सड़कों पे हैं और वो ये कह रहे हैं कि अगर अब भी ऐसा ही हुआ, ऐसा ही कोई लफ्जी मुआहदा हुआ या कोई लफ्जी ऐलानात हुए, तो इसके बाद वो ये सोच रहे हैं कि ये सिर्फ सोलो फ्लाइट जमायत इस्लामी की नहीं रहेगी, बल्कि वो दूसरी जमायतें जो इस मौक़िफ़ की हिमायत कर रही हैं वो उनको भी साथ मिलाने पर गौर कर रहे हैं।
دیکھیں بات دراصل ایسی ہے کہ معاہدہ ہوا تو ابھی ہوا نا. جی آپ تھوڑا کسی بھی چیز میں وقت دیا جاتا ہے اور سینسٹیوٹی دیکھی جاتی ہے ساری صورتحال کی. آئی ایم ایف کی آپ کی بورڈ میٹنگ ہونی تھی, آئی ایم ایف کی آپ کی ڈیل ابھی تک فائنلائز ہو جانی چاہیے تھی, مگر وہ نہیں ہو سکی. ابھی حکومت بہت ایک بحران تو نہیں کہوں گا, مگر بڑی ایک ایمرجنسی کی صورتحال میں ہے, جہاں وہ آئی ایم ایف کا جو پروگرام ہے اس میں اس کو ریوائیو کرنے کی کوشش کر رہی ہے, جو انشاءاللہ ہو جائے گا, مگر اس میں دیر سویر ہو چکی ہے. ابھی بجائے اس کے کہ اب فی الحال آپ تھوڑا موقع کی نزاکت کو دیکھتے ہوئے, سینسٹیوٹی کو دیکھتے ہوئے کہ ایک چیز ابھی یہ ٹائم نہیں ہے دھرنے دینے کا, یہ ٹائم نہیں ہے پروٹیسٹ کرنے کا. آئی ایم ایف ہو گیا, دیگر انویسٹرز ہو گئے, یو اے ہو گیا, سعودی عربیہ ہو گیا, ان کو ابھی ہم ایک میسج دیں گے کہ جی دیکھیں ہمارے ملک میں ہی سٹیبلٹی نہیں ہے, وہ پولیٹیکل انسٹیبلٹی ہے, روڈوں پہ لوگ نکلے ہوئے ہیں, دھرنے چل رہے ہیں, تو جو پیسہ یہاں آنا ہے فورن انویسٹمنٹ کی نظر میں, جو آئی ایم ایف کا پروگرام ہونا ہے وہ بھی نہیں ہو سکے گا. تو موقع کی نزاکت کو دیکھیں, پرائیورٹیز ہونی چاہیے. بالکل انہوں نے معاہدہ کر لیا, مگر آپ تھوڑا وقت بھی دیں حکومت کو. اور میں نہیں کہہ رہا کہ حکومت کی پرفارمنس بیسٹ ہے یا آئیڈیل ہے, بالکل بہتری کی گنجائش ہے, مگر ریئلسٹکلی حقیقت پسندی سے چیزوں کو دیکھتے ہوئے آگے بڑھنا چاہیے کہ ابھی ٹھیک ہے ہم نے معاہدہ کیا ہے, اب تھوڑا ان کو ٹائم دیتے ہیں 1-2 مہینے کا, دیکھتے ہیں 1-2 مہینے میں کیا وہ کیا ایکسپیکٹیشن تو اپنی بتا دیں جماعت اسلامی کہ وہ 2 ہفتے میں 3 ہفتے میں کیا چاہ رہی ہے. ٹھیک. مطلب کہ آپ کسی کو ٹائم دیتے ہیں نا, آپ نے معاہدہ کیا ہے, اب آپ دیکھنے کا بھی 1-2 مہینہ تو دیں گے نا, کہ چلیں دیکھتے ہیں, آپ کے پاس 2 مہینے, یو ہیو 60 days, اب ہم دیکھتے ہیں بہتری کی طرف چیزیں جاری ہیں. نہیں, اگر آپ ایک نیوسنس کریٹ کرتے رہیں گے, خود بھی نہیں آپ کام کرنے دیں گے, دوسروں کو بھی نہیں کرنے دیں گے, تو پھر ملک کا ہی نقصان ہے, علی راشد پاکستان صاحب ایک مختصر بریک مجھے لینا ہے, اور پھر ضرور جواب مولانا صاحب سے بھی لیں گے. جو آپ نے بات کہی کہ تھوڑا سا ٹائم دینا, موقع کی نزاکت کو سمجھنا چاہیے, لیکن یہ صرف جماعت اسلامی بات نہیں کر رہی, آج پورا ملک بند ہے, دوسری پارٹیاں ہوں, تاجر ہوں, عام آدمی ہو, سب اسی ایک بات پر لگتا ہے کہ متفق نظر آتے ہیں, اس بات پر ایک پیج پر نظر آتے ہیں کہ حکومت ریلیف کسی قسم کا دینے میں بڑی ناکام ہو رہی ہے. ایک ٹرسٹ ڈیفیسٹ ہے جو مسلسل بڑھتے ہوئے دکھائی دیتا ہے, اس پر گفتگو ہوگی مزید. ناظرین مختصر بریک تھا وٹھاؤں, بریک کھاں پہ واپس اچوں تا گفتگو کے آگے بتائیں گا. ویلکم بیک ناظرین, پھر بیر وہاں کے پروگرام میں بھلی کار غالب الاسان جی جاری ہے. مولانا صاحب ان تے بھی ضرور ریسپونڈ کجو, موقع جی نزاکت چھو نہ پی سمجھے جماعت اسلامی, یا جے کہ میوں دھریوں جے کہ احتجاج کن پیوں. علی راشد صاحب یہ پوائنٹ اتھارو ہے, گڈو گڈ ہی جو کو پوائنٹ ہے تا چھا یہ سب دھریوں جے کہ احتجاج کن پیوں ٹرسٹ ونجائے چکی ہے حکومت, یا سمجھن پیوں اञا بہ کو آسرو کو امید رکھی ویٹھیوں آहिनि त इतां ई जेको थियणो आहे इतां खां ई थियणो आहे. ॾिसो असांजे मुल्क जेको आहे हुन में हिकिड़ो जमहूरी निज़ाम आहे. जमहूरी निज़ाम में कंहिं बि शइ जे लाइ इब्तिदाई तरह सां पहिरीं मुतालबात थींदा आहिनि, उनखां पोइ एहतिजाज थींदो आहे, उनखां पोइ जेको आहे उनजे ख़िलाफ़ु जेको आहे तहरीक हलाइबी आहे. त असां जेका आहे उन तरीक़ेकार मुताबिक़ हली रहिया आहियूं. पहिरियों असां मुतालबा कयासीं, उनखां पोइ जेका आहे हड़ताल कईसीं, उनखां पोइ जेको आहे एहतिजाज जा जेके तरीक़ा आहिनि उनखे अख़्तियार कयो अथसीं. त हाणे असांजो मुतालबो इहो ई आहे त हुकूमत जेका आहे उहा इन मुतालिक़ ॻाल्हियूं त करे थी. अली राशिद साहब चवनि पिया त हिन खां पोइ हिकिड़ो फेज़ हुजे थो इंतज़ार जो, सब्र जो, उहो छो मिसिंग आहे? उनजो कारण ट्रस्ट डेफिसिट आहे या कुझु ॿियो आहे? असल में ॻाल्हि इहा आहे त ट्रस्ट डेफिसिट बि न आहे, असल में हुकूमत जी नियत न आहे. छाकाणि त हुकूमत जेका आहे उहा करणु नथी चाहे, वरना हुकूमत जेका आहे हिन महिल ताईं कॾहिं खां वठी एहतिजाज हले थो पियो त घटि में घटि पंहिंजा ई जेके उन्हनि जा अख़राजात आहिनि उन में कमी करे आहे, उहा हुकूमती जेके मामलात आहिनि उन्हनि खे अहिड़े नमूने सां सेट करे आहे त उन मां कुझु बचति थिए आहे. पर हुकूमत जेका आहे कंहिं बि क़िस्म जी तब्दीली या पंहिंजे हुकूमती जेके उनजा अख़राजात आहिनि या बजट जो जेको तरीक़ेकार आहे उन में कंहिं बि क़िस्म जे जेको आहे बचति जो को तरीक़ो अख़्तियार न कयो आहे. तंहिंजी माना त हू जेके आहिनि स्टेटस-को खे थोरो ॻाल्हियुनि जे ज़रिए जेको आहे उहो हलाइणु चाहिनि था. असांजो मुतालबो इहो आहे त भई तव्हां जेको आहे इनखे अवाम खे मथां टैक्स विझण जे बजाए हुकूमत पंहिंजे अख़राजात खे पंहिंजी जेके उनजा जेके आहिनि मामलात उन्हनि में तब्दीली करे. ऐं जेका ॻाल्हि हिकिड़ी पॉइंट अली राशिद साहिब जो इहो बि हो त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे ॾिसां ॾिठोसीं त
IMF जो एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास थियणो आहे जंहिंमें पाकिस्तान जे बेल आउट पैकेज ते ॻाल्हि थियणी, वो 6 सेप्टेम्बर ताईं जो इजलास आहे उन में पाकिस्तान जो नालो एजेंडा में शामिल न आहे, न ही केस शामिल आहे। त हू कर्ज़ रोल ओवर जे हवाले सां बि अञा ताईं मामला ते न थिया आहिनि। त हू ॼाणनि पिया अहिड़ी सूरत हाल आहे इन में जेकॾहिं एहतजाज थींदा, माण्हू रोडनि ते हूंदा, पार्टियूं एहतजाज कंदियूं, मौक़े खे न सम्झंदियूं, त पोइ त मुल्क जे लाइ वधीक मसइलो थींदो, उनजी ज़िम्मेवार बि इहे पार्टियूं हूंदियूं। ॾिसो न, हुकूमत जो फ़र्ज़ु आहे त हालात खे साज़गार बणाइणु हुकूमत जो फ़र्ज़ु आहे, ऐं हालात खे साज़गार बणाइण लाइ जेको आहे हुकूमत कुझु इक़दामात करे। मिसाल जे तौर ते पंहिंजे अख़राजात में कमी कनि हा, को जेको आहे अहिड़ो ॿियो ऐलान कनि हा त बाबा जंहिंजे नतीजे में आवाम खे ख़बर पए त असांजे लाइ हीउ थी रहियो आहे। असां त अपोज़िशन जा माण्हू जेके आहियूं उहे उनजे लाइ कुझु ऐलान त नथा करे सघूं न, असां त मुतालबा करे सघूं था। त इन करे जेका IMF जी ॻाल्हि आहे या ॿिया जेके हिन क़िस्म जूं ॻाल्हियूं अची रहियूं आहिनि, त उनजो इहा बि हुकूमत जी नाकामी आहे। त हुकूमत खे घुरिजे त उन्हनि जे लाइ छा छा करणु खपे, उहो उनजे लाइ उहे ई इक़दामात करे सघनि था न। त असां इन करे हुकूमत खां मुतालबो कंदासीं त उहे पंहिंजे पॉलिसी ते नज़र सानी कनि, ऐं इन में जेको आहे ज़िदबाज़ी जी का ॻाल्हि कोन्हे का, ऐं इन में जेको आहे असांजे हिसे जो जेकॾहिं कमु हूंदो त असां बि कंदासीं, पर हुकूमत कंहिंखे एतमाद में त वठे न, उनजे लाइ कुझु हुकूमत इक़दामात करे। त इन करे ॻाल्हि इहा आहे त बाल जेको आहे उहो हुकूमत जे कोर्ट में पियो आहे। ठीक ठीक अली राशिद साहब, ऑपोजिशन कंट्रीब्यूशन के लिए तैयार है, लेकिन वो ये समझते हैं कि इसकी शुरुआत हुकूमत को करनी होगी, कुछ कदम ऐसे उठाने होंगे, जो पॉलिसीज कुछ ऐसी नज़र आएंगी तो वो भी सब्र करेंगे। देखिए, पॉलिसी मैंने फिर से उस पर आऊँगा, मुआहदा इन्होंने किया। अगर मुआहदे में इन्होंने लिखा होता कि आपको 2 हफ्ते में कुछ करके दिखाना है और नहीं किया होता तो फिर लाजिम था कि फिर से निकल आते। अब मुआहदा हुआ है, उसको अब एक रीजनेबल अमाउंट ऑफ टाइम गुजरने दें और फिर रिजल्ट मांगें, तो रियलिस्टिक अप्रोच एक रखें। नहीं, वो साथ साथ ये भी कह रहे हैं कि हुकूमत की के खुद जो अपने अखराजात हैं या इस किस्म के जो दूसरे मामलात हैं, अगर तो उसमें कोई चेंज नज़र आता तो फिर भी हमें लगता कि हुकूमत किसी कुछ सोच रही है हिकमत अमली के वाले से। वफाकी हुकूमत ने, मैं फिर से कहूँगा, मैं उनका नुमाइंदा नहीं हूँ, वफाकी हुकूमत ने 2-3 वजारतें भी ख़त्म कर दी हैं और वो खाली रख के उनको मर्ज भी कर दिए हैं दूसरी उसमें, और ऑस्टेरिटी मेजर्स भी ले रहे हैं और काफ़ी चीज़ों में उन्होंने अपना बजट कट्स भी किए हैं, अखराजात कम करने की कोशिश हो रही है और उस पर ज़ेर गौर भी हो रहा है। काफ़ी पार्टी हुकूमती सेटअप में मौजूद है, आपने कहा बिल्कुल आप सूबाई गवर्नमेंट को रिप्रेजेंट कर रहे हैं, लेकिन पाकिस्तान पीपल्स पार्टी इस वक्त मौजूद है गवर्नमेंट के सेटअप में, और गवर्नमेंट ये भी कहती है कि जो सारे मामलात या जो सारी चीज़ें तय होती हैं, पॉलिसीज़ बनती हैं, उस वक्त पीपल्स पार्टी एक अहम स्टेक होल्डर के तौर पर मौजूद रहती है और अग्री करती है सारी चीज़ों को। तो आप बतौर पाकिस्तान पीपल्स पार्टी के स्टेक होल्डर के, आप मुतमईन हैं इस गवर्नमेंट की पॉलिसी से, हैंडलिंग से? नहीं, हम मुतमईन नहीं हैं, और ये हमने बहुत वाज़ेह तौर पे PMLN की क़यादत को बता भी दिया है कि मुतमईन नहीं है, और साथ साथ बड़े सख्त लहजे में हमने उनको ये भी कहा है कि मामलात अगर ऐसे ही चलते रहे तो हमारा आगे आपके साथ चलना मुश्किल हो जाएगा। बिल्कुल अली राशिद साहब, लेकिन फिर आप कैसे तलकीन कर रहे हैं कि वो उनको सब्र की तलकीन कैसे कर रहे हैं ऑपोजिशन, जब आप खुद सेटअप का हिस्सा होते हुए आप ये समझते हैं कि अगर मामलात ऐसे ही चलते रहे तो मजीद बैठना मुश्किल होगा? इसलिए मैं आपसे कह रहा हूँ ना, हम तो एक ऐसी पार्टी है जिसने हुकूमत बनाई हुई है, अगर आप हमें माइनस कर दें तो हुकूमत तो गिर गई ना जी। तो अगर हमने उनको ये वार्निंग दे दी है और हमने उनको ये समझा दिया है कि अब हमारे आपके साथ आगे चलना मुश्किल हो जाएगा, तो शायद ऑपोजिशन की बात वो सीरियसली नहीं लें, मगर हमारी बात तो सीरियसली लेंगे ना। तो अगर हमारी बात, अगर वो अपनी हुकूमत चलाना चाहते हैं तो वो आवाम की फलाह और बहबूद के लिए काम करेंगे और रिलीफ देना चाहेंगे और महंगाई से जान छुड़ाना चाहेंगे आवाम की, और अगर नहीं चाहेंगे तो उनकी हुकूमत नहीं चल सकेगी। तो मेरा हिसाब है अगर कोई भी समझदार सियासतदान हो या लीडर हो, वो फिर इस चीज़ को ज़रा सीरियसली लेगा और उस पर गौर करेगा। तो मुझे लगता है कि हमने जब इतनी बड़ी बात उनसे कर दी है तो अब वक्त हम भी उनको दे रहे हैं, हम भी सब्र कर रहे हैं, तो ऑपोजिशन से भी गुजारिश करेंगे थोड़ा, जहाँ हम भी सब्र करके उनको टाइम दिए, आप भी थोड़ा सब्र करके टाइम दें। लेकिन ऑपोजिशन एक और बात भी कहती है, इस वक्त मौलाना साहब बैठे हैं और वो एहतजाज भी कर रहे हैं, वो ये कह रहे हैं कि हमें हुकूमती नीयत ही नजर नहीं आती कि इस ज़मीन में वो कोई काम करेंगे।
آپ نے کہا کہ اگر پالیسیز ایسی چلی ان کی تو حکومت نہیں چل پائے گی، تو آپ کو نیت لگتی ہے ٹھیک کہ نیت کرنے والی ہے کچھ، باقی یہ جو مشکلات ہیں معاملات ہیں اس کی وجہ سے دیر ہو سکتی ہے لیکن نیت ہے کرنے کی؟ پرانی بات تو نہیں کروں گا کہ پہلے تھی نیت یا نہیں تھی، مگر دیکھیں اینڈ آف دا ڈے کس نیت سے وہ کریں گے یہ میں نہیں کہہ سکتا، دل کا حال تو اللہ کو پتہ ہوتا ہے، مگر یہ میں آپ کو بتا دوں کہ وہ اگر اپنی حکومت چلانا چاہتے ہیں، بچانا چاہتے ہیں اور اقتدار میں رہنا چاہتے ہیں تو ان کو کرنا پڑے گا۔ ہم نے ان کو یہ کہہ دیا ہے بہت کیٹیگوریکلی کہ ہم آپ کے ساتھ نہیں چل سکیں گے اگر عوام کو ریلیف نہیں ملا، تو اس پہ بیسس کرتے ہوئے کہ جی ہر کوئی چاہے گا کہ جی ہماری حکومت قائم رہے، تو اب اس چیز میں اس سنجیدگی کا مظاہرہ کریں گے، اور نیت ہو یا نہیں ہو اس چیز میں ان کو کام کرنا پڑے گا۔ تو جہاں ہم نے کہا ہے کہ ہم تھوڑا صبر کر کے ٹائم دیکھ کے ریئلسٹکلی ان کو دیکھ رہے ہیں، اپوزیشن بھی دے اور انشاءاللہ بہتری کی طرف چیزیں، اپوزیشن شاید نہیں چاہے اس لیے وہ تو چاہتے ہیں کہ حکومت جائے اور پھر ان کی حکومت آ سکے یا کوئی اور حکومت آ سکے، مگر ہمیں جو لگتا ہے اس لیے کہ ہم بڑے امپارشل اور ایک ڈفرینٹ پوزیشن میں، تو ہمیں لگتا ہے کہ یہ حکومت اب سیریس ہو گئی ہے اور ان چیزوں کو بہتری کی طرف لے کے جائے گی اگر ان کو آگے چلنا ہے۔ ٹھیک، تو اس کا اندازہ یہ جو ریسنٹ ایک ملاقات ہوئی تھی بلاول بھٹو صاحب کی قیادت میں وزیر اعظم صاحب سے، اس دوران ان خدشات اور معاملات کو ضرور رکھا گیا ہوگا، تو یہ اس کے بعد آپ سمجھتے ہیں کہ اب حکومت سنجیدہ لے گی ان معاملات کو؟ لینا پڑے گا، دیکھیں لینا پڑے گا، اگر آپ وہی میں نے آپ سے عرض کرا کہ ایک اپوزیشن کی طرف سے ایک بات آنا ایک اور چیز ہوتی ہے، مگر ایک ایسی پارٹی جو آپ کی اتحادی ہے اور جس کی وجہ سے آپ کی حکومت قائم ہے، اگر وہ آپ سے عوام کے لیے اور ریلیف دینے کی بات کرے اور آپ نہیں کریں اور آپ اس میں کامیاب نہیں ہو تو پھر آپ کی تو حکومت جائے گی نا، اس لیے کہ آپ کے پاس نمبرز نہیں ہیں، آپ کی حکومت پیپلز پارٹی کی وجہ سے، اور پیپلز پارٹی نے کیٹیگوریکلی آپ کو کہہ دیا، چیئرمین بلاول بھٹو زرداری صاحب نے میٹنگ میں بھی اور ادروائز پبلکلی بھی یہ کہا ہے کہ پی ایم ایل این کو جو ہے اب اپنی سمت صحیح کرنی ہوئے گی، اور عوام کو واٹ ایور ریزن، چاہے وہ پرفارمنس کی کوتاہی ہو یا وہ نیت ہو یا جو بھی ہو، ہم اس میں پڑھتے ہی نہیں کہ کیا وجہ سے، مگر ایک جو ہم چاہ رہے تھے آؤٹ کم کہ عوام کو ریلیف ملے، مہنگائی سے جان چھوٹے، بجلی کے بل کم، وہ سب چیزیں نہیں ہوئی نا۔ اب وہ کس وجہ سے نہیں ہوئی، وہ ان میں صلاحیت نہیں تھی یا ان کی نیت نہیں تھی یا واٹ ایور ان کی کوئی مشکلات تھی، وہ ہم ہٹا دیتے ہیں، وہ امپورٹنٹ نہیں، پوائنٹ اس کہ کام ہوا نہیں، آؤٹ کم نہیں آیا۔ اب ہم نے کہا جو بھی ہو پش کم ٹو شو، ہم چاہتے ہیں کہ یہ لوگوں کو ریلیف ملے اور یہ چیزیں بہتری کی طرف جائیں، اور وہ اگر ہمیں بہتری کی طرف جاتی ہوئی دکھیں گی تو ہم آپ کے ساتھ ہیں، ورنہ ہمارے راستے جدا ہیں، اور یہ آئی تھنک یہ کسی کے لیے بھی بڑی سنجیدہ بات ہے، تو آئی ایم شیور کہ حکومت جو ہے اس کو سیریسلی لے گی اور عوام کو ریلیف دینے کی بات ہوگی، اور یہ زیادہ امپیکٹفل ہے بنسبت اس کے کہ آپ روڈوں پہ پروٹیسٹ کرتے ہیں ورنہ کرتے ہیں، ان کو کیا فرق پڑنا، ان کو تو اپنی حکومت چلانی ہے نا، تو حکومتی پارٹی آپ کے اتحادی آپ سے جو بات کریں گے اس کو زیادہ سیریسلی لیں گے۔ ٹھیک، آپ سمجھتے ہیں کہ اتحادیوں کو زیادہ سیریس لیں گے، لیکن ایک تاثر جو جڑتا ہے، آپ نے کہا کہ یہ احتجاج چلتا رہے، معاملات چلتے رہے، حکومت کو کیا فرق پڑنا ہے اگر اس طریقے سے چلیں گے، لیکن ایک جو تاثر حکومت کے اگینسٹ بنتا ہے وہ بڑا امپورٹنٹ ہوتا ہے۔ مولانا صاحب ہی جیکا ॻाल्हि कनि पिया त اتحادن जी ॻाल्हि खे उन्हनि खे सीरियस वठिणो पवंदो, ऑपोजिशन त एहतजाज पंहिंजे लॻे करे पई, ही कलेक्टिव नाकामी सॾाइबी या सिर्फ़ु मुस्लिम लीग नून जी नाकामी हूंदी? छाकाणि त मुस्लिम लीग नून त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चवंदी आई आहे त हीअ असां सां गॾु वेठल हूंदा आहिनि, पॉलिसियूं मशवरा सभु हिननि जी मशावरा सां थींदा आहिनि, पर अॻियां अची करे ॻाल्हि का ॿी कंदा आहिनि पब्लिक में। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इहा त सियासतदाननि जो हिकिड़ो तरीक़ो आहे त जेका ॻाल्हि कामयाबीअ जे तरफ़ वेंदी आहे उनजा हर को माण्हू हिमायत कंदो आहे, ऐं जॾहिं कंहिं शइ में नाकामी या मुश्किलात हूंदियूं आहिनि त उनजे लाइ जेको आहे हर को वरी पोइ पासा वठंदो आहे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी खे बि हिकिड़ो रस्तो अख़्तियार करणु खपे, या त उहो चवनि त बाबा असांजो मुस्लिम लीग सां ताउन न आहे, ज़ाहिर आहे हुनजी हुकूमत आहे, सिंध में ताउन आहे, पाण में जेका आहिनि उहे मिली करे मीटिंगियूं कनि था, पंजाब में बि पावर शेयरिंग जा मामला हलनि पिया, पावर शेयरिंग बलूचिस्तान आहे, में मीटिंगनि में पाण गॾु वेठा आहिनि, फ़ैसिला कनि था पिया, त पोइ कीअं असां चऊं त उहो धार आहिनि हे धार आहिनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजे मुल्क में हिन वक़्त ताईं जेके आहिनि ॻाल्हियूं त कनि था सभु, पर अमली इक़दामात कोई कोन थो करे, त इन करे असांजो त मुतालबो इहो आहे त अमली इक़दामात थियणु खपनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेका मुस्लिम लीग जी हुकूमत आहे उहा मुस्लिम लीग जी हुकूमत बि पंजाब में त सभु कुझु करे थी, उते त 14 रुपया जेको आहे रेट बि घटाए छॾियऊं, पर सिंध वारा जेके आहिनि उहे टके हिकिड़ो पैसो घटाइण लाइ बि तयारु न आहिनि।
छाकाणि त बिजली जेकॾहिं होॾे 14 रुपया सस्ती थी सघे थी 2 महीननि जे लाइ जी त सिंध में छो नथी थी सघे पई? सिंध जे अवाम जो हक़ न आहे? सिंध जे अवाम सां इहो ज़ुल्म छो? या KPK जे अवाम सां ज़ुल्म छो? या बलूचिस्तान जे अवाम सां इहो ज़ुल्म छो? पाकिस्तान जॾहिं हिकिड़ो आहे त पॉलिसी हिकिड़ी हुजणु खपे न। पीपल्स पार्टीअ जी पॉलिसी जेका आहे उहा हिते ॿी हुजे हुते ॿी हुजे, ईअं त न हुजणु खपे न। त इन करे मां त ऐं मुस्लिम लीग जी बि ईअं न हुजणु खपे, कंहिंजी बि न हुजणु खपे। त इन करे मां सम्झां थो त हीअ जेका आहे मुफ़ाद परस्तीअ जी सियासत आहे, इहा ई असांजे लाइ सभ खां वॾो मसइलो आहे। त इन करे असांजे हिन मुल्क जो जेको हिन वक़्तु प्रॉब्लम आहे उहो इहो ई आहे त अवाम जे मसाइल खे हल करण जे बजाए पंहिंजे मफ़ादात जे मसाइल खे हल कनि था पिया। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इन में बि तव्हां ॾिसो त जमात इस्लामी जो वॾो हिसो आहे जो हिन जेके 14 रुपया घटि थिया आहिनि, चलो पंजाब में थिया आहिनि, त इन जो बि जेको आहे इन असांजी तहरीक ई उन जे नतीजे में इहो सभु कुझु थियो आहे। त हाणे वरी जेकॾहिं असां सोचूं था त ॿीहर हिकिड़ी तहरीक शुरू कयूं सिंध वारा बि सोचनि ताकी सॼे पाकिस्तान खे जेको आहे उनजो को रिलीफ मिले। पर हाणे असां इन जे बजाए मां त सम्झां थो त चङी शइ आहे त नई इलेक्शन जे लाइ असांखे तयारी करणु खपे ऐं हुकूमत खे बि जेको आहे नई इलेक्शन जे लाइ रस्तो पैदा करणु खपे ताकी अवाम जेको आहे नवनि माण्हुनि खे चूंडे, नवां माण्हू अचनि, उहे जेके अवाम जे मसाइल खे हल करण लाइ कोशिशि कनि। छाकाणि त हिननि खे त मौक़ो मिलियो, हिननि त कुझु बि न कयो। सो इन करे बहरहाल हाणे इहे मुख़्तलिफ़ तजवीज़ूं आहिनि, मुख़्तलिफ़ इहे ऑप्शन्स आहिनि। इन ऑप्शन्स मां कोई ऑप्शन थी बि सघे थो, न बि थी सघे थो, पर छा थींदो इहो त हाणे अलाह खे इल्मु आहे। पर असांजे जंहिं बुनियादी शइ जे लाइ चऊं था पिया उहा इहा आहे त अवाम खे जेके मसाइल आहिनि उनखे हल करण जे लाइ कुझु न कुझु अमली इक़दामात थियनि, अमली क़दमनि जी ज़रूरत आहे। ठीकु मौलाना साहब, मुख़्तसिर हिकिड़ो ब्रेक मूंखे वठिणो आहे। जब्बार मेमण साहब असांखे जॉइन कयो आहे। ब्रेक खां पोइ उन्हनि सां बि गुफ़्तगू कबी। नाज़रीन मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वापसि अची गुफ़्तगू खे हितां खां ई कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, ॿियो ॿीहर तव्हांखे प्रोग्राम में भलीकार। मूंसां गॾु गेस्ट मौजूदु आहिनि। जब्बार मेमण साहब असांखे हीअं जॉइन कयो आहे। जब्बार साहब भलीकार तव्हांखे प्रोग्राम में। अली राशिद साहब, मौलाना असदुल्ला भुट्टो साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। जेका समूरी सूरत हाल आहे पंहिंजे आॾो आहे, मुल्कगीर हड़ताल अॼु थी आहे, हुकूमत ॼाणाए पई त मजबूरियूं आहिनि, तमामु घणा चैलेंजिस असां वटि मौजूदु आहिनि। ऐं हीअ जेके एहतजाज कंदड़ धुरियूं आहिनि, उहे पार्टियूं हुजनि, उहे वापारी हुजनि, आम माण्हू हुजे, मजबूरियुनि खे, मौक़े जी नज़ाकत खे सम्झी कोन पिया सघनि। हाणे हीअ मजबूरियूं जेन्युइन आहिनि। जब्बार साहब, वाक़ई एतिरो मुश्किल आहे हुकूमत लाइ इन वक़्तु तमामु के को रिलीफ ॾेई सघनि बिजली बिलनि जी मद में, टैक्सिस जी मद में, या मां सम्झो पिया त अवाम या जेके धुरियूं एहतजाज कंदड़ आहिनि उहे जस्टिफाइड आहिनि हिन वक़्तु? ॾिसो नाज़िया, मुंहिंजो ख़्यालु आहे थोरो जेकॾहिं असां इकोनॉमिकल बैकग्राउंड खे सम्झण जी कोशिशि कयूं त सूरत हाल त इंतिहाई ख़राबु आहे। इशूज़ जेके आहिनि से रोज़ाना जे बुनियाद ते इशूज़ में वाधारो पियो थो अचे। सोल्यूशन्स पंहिंजी जाइ ते जेको आहे सो तक़रीबन हिकिड़ो रिस्ट्रिक्टेड या हिकिड़ो लिमिटेड आहिनि। ऐं उन्हनि सोल्यूशन्स खां पोइ जेको आहे सो सरकार वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई हिन वक़्तु कमु रहिजी वियो आहे, कमेटीज़ ठाहियो। तव्हां ॾिसंदो त हर मामले ते एतिरियूं त कमेटीज़ ठही चुकियूं आहिनि जो मूंखे बि काफ़ी माण्हुनि खां पुछणो पवंदो आहे त तूं घणी कमेटीज़ जो हिसो आहीं। हाणे सुवाल थो पैदा थिए त इन गंभीर सूरत हाल में जंहिंमें पाकिस्तान जो जेको सर्वाइवल आहे, मां वरी सां चवंदुसि त डिफॉल्ट और नो डिफॉल्ट, पाकिस्तान त एक्चुअली डिफॉल्ट ई पियो थो करे। हाणे मूंखे इहो ॿुधायो त इन डिफॉल्ट न करण जे लाइ जेके एमिनेंट हिकिड़ा फिगर वर्क जा माहिर आहिनि, जिन खे चवंदा आहियूं असां चार्टेड अकाउंटेंट्स या जेके इकोनॉमिस्ट आहिनि, उन्हनि जे ख़्याल में पाकिस्तान जेको आहे सो हिकिड़ी उन कंपनीअ जे मुताबिक़ आहे जंहिंजा सभु एसेट्स गिरवी रखी करे, ओधरूं वठी करे तक़रीबन जेको आहे सो हिकिड़ो इनसॉल्वेंसीअ में अचनि था। कंपनी लॉ हुजे, जेकॾहिं यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जा लॉज हुजनि, यूरोपियन लॉज हुजनि, त हीअ त हिकिड़ो मुंहिंजो ख़्यालु आहे चैप्टर 11 वारो मामिलो आहे। पर हाणे थोरो असां सवले तरीक़े सां इन ॻाल्हि खे अॻिते वधायूं त आख़िर थिए छा वेठो ऐं थियणु छा खपे। हिन वक़्तु जेको बि आहे सो पाकिस्तान में पंहिंजे अंदरि जेका माण्हुनि में सघ आहे, जेका पाण जे अंदरि में माण्हुनि वटि हिकिड़ी इकोनॉमिक एमिनेंस आहे, हिकिड़ी प्रोफेशनल आहे, उन्हनि जे बजाए जेको आहे सो असां हिकिड़ो जनरल कॉडर जे ज़रिए शयूं हलाइण जी कोशिशि पिया था कयूं।
असां जेको आहे सो पंहिंजनि माण्हुनि जे जेके पुराणा हिते फाइनेंस में कमु करे चुका आहिनि, हाणे हफ़ीज़ पाशा जो खणी मां नालो ई वठां थो छाकाणि त मां हुनखे घणो पढ़ंदो आहियां, त उन क़िस्म जा हिकिड़े एमिनेंट माण्हू जेके आहिनि उहे बि हिन वक़्तु लॻे थो त डिस्कार्डेड आहिनि। उन हल्के खां जंहिंमें उन्हनि सां गुफ़्त शनी थियणु खपे, त आख़िर मुक़ामी हालात में कहिड़ियूं उहे मुक़ामी तौर ते जेको आहे सो तरीक़ेकार हुजनि जंहिंसां हिन इकोनॉमीअ खे इन करे हलाइण जी ज़रूरत आहे जो ही 25 करोड़ माण्हुनि जी इकोनॉमी आहे ऐं उन में जेको आहे सो 60% माण्हू, हुकूमत पाण पे थी चए 60% माण्हू जेके आहिनि उहे हिकिड़े गुरबत जे लीक जिन खे वर्ल्ड बैंक ऐं मुख़्तलिफ़ स्टैंडर्ड जे तौर ते जेको हिकिड़ो $1 अ डे या $2 अ डे उन जे हवाले सां जेको आहे सो असां ॾिसूं पिया था। उन खां पोइ जॾहिं अनएम्प्लॉयमेंट जूं ॻाल्हियूं अचनि थियूं त हिते त तमामु हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो मां सम्झां थो त माहौल पियो थो पैदा थिए, जंहिंमें UNDP जहिड़ियुनि रिपोर्टुनि में पाकिस्तान में जेका लेबर फोर्स आहे सा 30 मिलियन ताईं साल में पई थी दाख़िल थिए। हाणे जेकॾहिं इहे यंगस्टर जंहिंखे चइजे त डेमोग्राफिकली यंगस्टर चवंदा आहिनि एसेट हूंदा आहिनि, हिते त असांजा मां त सम्झां थो इहे असांजे लाइ लॉ एंड ऑर्डर जे ख़राबीअ में हिकिड़ो कंट्रीब्यूटरी हाणे अफेक्ट पिया था थियनि, छाकाणि तव्हां जेकॾहिं पंहिंजे यंग जनरेशन खे मायूसी ऐं उन्हनि खे जेको आहे सो हिकिड़े एम्प्लॉयमेंट खां परे रहंदो त उन्हनि जो हिकिड़ो मेंटली जेको टेक्सचर आहे उन टेक्सचर में को भलाई वारा अंसर त शामिल न न थींदा। पर जब्बार साहब जेका ही मुआशी गंभीर सूरत हाल ॿुधायो पिया ही त असां ॿुधंदा पिया अचूं काफ़ी वक़्त खां, पर हाणे जेका हर पासे सूरत हाल असांखे नज़र अचे पई, एहतजाज बि थियनि पिया, आवाज़ बि उथनि पिया, अव्हां सम्झो पिया त हिकिड़ो जेको बुनियादी नुक़्तो बार बार उथियारो वेंदो आहे त सॼो कुझु ॿार आवाम जे मथां आहे ऐं ही तासुर मज़बूत थींदो पियो वञे त हुकूमत पंहिंजा ॿार लाइ बि आवाम जे कुल्हनि ते रखिया आहिनि। जेकर हुकूमत चाहे या पंहिंजा ख़र्च घटाए या के इन क़िस्म जूं ॿियूं शयूं करे त थोरी गुंजाइश निकिरी सघे थी अवामी रिलीफ जी ऐं अवाम खे या तरगीब ॾियण जी त हू टैक्स नेट में अचनि या कुझु मामलनि में सुधार अचे। अव्हां सम्झो था त अहिड़ी गुंजाइश मौजूदु आहे हुकूमत वटि जेकॾहिं हू चाहिनि था? मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हुकूमत में हिन वक़्तु जेको आहे सो गुंजाइश जे बारे में सोचणु जेको आहे सो उन जी अशद ज़रूरत त आहे, पर जेकॾहिं असां पंहिंजे हिकिड़ो फिस्कल डिसिप्लिन खे ॾिसूं, असांजो टैक्स कलेक्शन खे ॾिसूं, रिसोर्स मोबिलाइजेशन खे ॾिसूं ऐं उन जे अगेंस्ट में एक्सपेंडिचर्स खे ॾिसूं ऐं उन जे अगेंस्ट में जेको असांखे व्याज जे मद में ऐं प्रिंसिपल जे मद में जेका रक़ुमात जी वापसी करणी आहे उनखे ॾिसूं ऐं डेफिसिट फाइनेंसिंग खे ॾिसूं, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में का गुंजाइश जेका आहे सा फौरी तौर ते नज़र कोन थी अचे, मां सवाइ इन जे त जेकॾहिं असांखे जेको आहे सो केरु जेको आहे सो कहिड़े सबबनि जे करे असांजी का माली मुआवनत कंदो, का मॉरिटोरियम जेके चइबो आहे त हिकिड़ो फ्रीज़िंग ऑफ द लोन्स जेके असांखे रीपे करणा आहिनि उन जे बारे में असांखे हिकिड़ा वॾा जेके आहिनि से हिकिड़े फुलानी दौरानिया नाम ईंदा। जीअं मां तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां त रिपोर्टेडली तमामु न्यूज़ पेपर्स में इहा ॻाल्हि आई त मुल्क जो नाणे वारो वज़ीर जेको को बैंकर हो, 1.25 करोड़ रुपए जंहिंजी पघार हुई, उनखे अलाए ख़ुदा कहिड़े क़िस्म जी मुंहिंजो ख़्याल आहे का राति जो ख्वाब में अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे जो हिन मुल्क जो उहो वज़ीर ख़ज़ाना थी वियो। हाणे उहो वज़ीर ख़ज़ाना जॾहिं चाइना वञे थो त उते जेको आहे सो IPPs जा जेके प्रिंसिपल अमाउंट्स आहिनि चाइना जे मथां $26 अरब जो जेको आहे सो हिकिड़ो रीपेमेंट पोर्टफोलियो पियो थो अचे। त हिकिड़ो उनखे रीप्रोफाइल करण लाइ जॾहिं ॻाल्हियूं थियूं त चाइनीज़ जो त ठीकु आहे, असां तव्हांखे 5 सालनि लाइ ख़बरी रिपोर्टूं अथव, 5 सालनि लाइ तव्हांखे रीप्रोफाइल करे था ॾियूं, माना तव्हांखे हिकिड़ो स्पेस था ॾियूं। तव्हां जंहिं स्पेस जी ॻाल्हि कई, स्पेस था ॾियूं त तव्हां पंहिंजे मुल्क खे हलायो जीअं तव्हांजे मथां घणो भार ॿियनि हंधा न अचे। पर इहो ॿुधायो त 5 सालनि खां पोइ तव्हां इहे पैसा कीअं अदा कंदव? कंहिं वटि को बि इन सवालनि जो जवाबु कोन हो। रिपोर्टेडली तमामु वॾी लीडिंग न्यूज़ पेपर्स जा एडिटोरियल्स खां अलावा मेन न्यूज़ थी वई आहे। हाणे जेकॾहिं इहा हालत आहे त असां जेको आहे सो रीप्रोफाइलिंग जे हवाले सां असां वटि का बि हिकिड़े क़िस्म जी स्ट्रेटेजी कोन्हे, को वर्किंग पेपर कोन्हे, को ऑब्जेक्टिव डेवलप्ड हिकिड़ी सोल्यूशन कोन्हे त चाइना छाजे लाइ रीप्रोफाइल कंदी। चाइना जेकॾहिं हिन वक़्तु का रीप्रोफाइल कंदी, तव्हांजी का मदद कंदी त उन जे अॻियां उन वटि मसइला हूंदा त हुन वटि ग्वादर अची वियो आहे, हुन वटि हिते जेको आहे सो ट्रेड करण लाइ हिकिड़ो पैसेज आहे, कॉरिडोर आहे ऐं उन जे ज़रिए हू पंहिंजो ओभर जेको आहे सो हलाइण में असां में हिकिड़ो कंपोनेंट आहियूं CPEC।
त उते के कंसिडरेशन त ठहनि थियूं, पर छा उहे कंसिडरेशन एतिरियूं हेवी हूंदियूं जो उहे इन अदायगीअ वारे शयुनि खे जेको आहे सो डाइल्यूट कंदो। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां गवर्नर स्टेट बैंक जो कलो को बयानु ॾिसो त असां कोशिशि कयूं वेठा त किथां कर्ज़ा हासिलु कयूं, ऐं कर्ज़ा हासिलु करण जी उमेद आहे, पर जेका ख़ासि नाउमीदी आहे उहा इहा आहे त कमर्शियल बैंकूं चवनि थियूं त तव्हां जॾहिं IMF जो मुआइदो करे वठंदो ऐं एग्जीक्यूटिव बोर्ड जॾहिं इन खे क्लियर कंदो, अप्रूव कंदो, त पोइ पॉसिबिलिटी आहे त असांखे कमर्शियल बैंकूं इहो जेको आहे सो फाइनेंशियल गैप ॾियनि। अॼु ॻाल्हि 3 ॾींहंनि खां इहा पे थी हले त IMF खे सेटिस्फाई करण लाइ इहो फाइनेंशियल गैप कीअं पूरो कयो वञे, ऐं ॿिए पासे असां मिस्टेक्स ते मिस्टेक्स पिया था कयूं। IMF चए थी तव्हां पावर सेक्टर जे हवाले सां का बि सब्सिडी न ॾियो, तव्हां जेका कास्ट ऑफ प्रोडक्शन आहे, कास्ट ऑफ मैन्युफैक्चरिंग जेका आहे उनखे बराबरि कयो कास्ट ऑफ सेल्स जे, तव्हां पंहिंजा लाइन लॉसिस घटायो, तव्हां पंहिंजी करप्शन घटायो, तव्हां पंहिंजूं वीकनेसिस खे घटायो। पर असां छा वेठा कयूं, असां 50 अरब रुपया पंजाब जे गवर्नमेंट उन्हनि पैसनि मां खणी करे ॾिना जेके टैक्स डिविजिबल पूल मां उन्हनि वटि आया। NFC मां 50 अरब रुपया फेडरल गवर्नमेंट छा कयो त PSDP में जेकॾहिं के पैसा आया त उहे बि आख़िर इन टैक्सिस जे कलेक्शन प्लस लोन्स उधारूं डेफिसिट फाइनेंसिंग जा, उन डेफिसिट फाइनेंसिंग खे अञा वधाइण लाइ असां जेको आहे सो उतां हिकिड़ी कटौती कई, ऐं उन कटौतीअ खे कहिड़े पासे असां चार्ज कयो, असां इहो जेको आहे सो पाकिस्तान में 200 यूनिट वारा जेको प्राइम मिनिस्टर हिकिड़ो ऐलान कयो उतां आयो। ओवरऑल तव्हां हिकिड़े फाइनेंशियल नेटवर्क खे ॾिसंदव त उहो हाईली इनडिसिप्लिन थींदो थो वञे, कंहिंजे लाइ ख़ासि करे उन मुफ़ाहमत लाइ जंहिंखे असां IMF चऊं था। वरी ठीक जब्बार साहब, इन ते असां वधीक भी गुफ्तगू कंदासीं। अली राशिद साहब, मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है? मुझे सुन रहे हैं आप? मौलाना साहब, अवाम वटि ईंदसि ऐं जेका ॻाल्हि जवाहर साहब कई तमामु अहम आहे त समूरा मामरा सूरत हाल हुन बयानु कई आहे, पर उहे ॿुधाइनि था जेसिताईं पंहिंजी वीकनेसिस ते ध्यानु न ॾिबो त ही मामरा अञा गंभीर थींदा। हिन में को शक न आहे त सूरत हाल मुआशी तौर ते गंभीर आहे, पर पंहिंजूं वीकनेसिस बि आहिनि, पंहिंजूं ग़लतियूं बि आहिनि जिन ते ध्यानु न पियो ॾिनो वञे। मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि त हुन सही कई आहे, हिन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ु नथो करे सघिजे, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हुकूमत जेका आहे उहा सिर्फ़ु पंहिंजे मफ़ादात जे लाइ पंहिंजे पेट भरण जे कढ आहे, ऐं उन्हनि खे क़ौम जो या मुल्क जो या आईंदा मुस्तक़बिल जो कोई फ़िकिर कोन्हे को। असांखे अफ़सोस इन ॻाल्हि जो ई आहे त हुकूमत जेका आहे उनजो फ़र्ज़ु आहे त उहा हमेशह मुस्तक़बिल जे लाइ सोचींदी आहे ऐं आवाम जे मसाइल खे हल करण जे लाइ, मुल्की मईशत खे ठीकु करण जे लाइ सोचींदी आहे। असांजे मुल्क में अलाह साईं असांखे सभु कुझु ॾिनो आहे। असां वटि गैस पंहिंजी आहे, असां वटि मादनियात आहे, असां वटि जेका आहे एग्रीकल्चर पंहिंजो आहे। इन नमूने सां असांखे अलाह ताला हर क़िस्म जी नेमत खे असां पाकिस्तान खे नवाज़ियो आहे, पर न त दुनिया में अहिड़ा मुल्क बि आहिनि जिन खे पाणी कोन्हे को। जी अल्हम्दुलिल्लाह असां वटि पाणी बि आहे, सभु कुझु आहे, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजे इन सॼे इन जो कम जे बावजूदि असांजो जेको इंतिज़ामु आहे, असांजी जेका हुकूमत आहे उहा न हाल आहे। इन करे असां हिन महिल ताईं पाकिस्तान जेको आहे उहो तरक़ी न करे सघियो आहे, न त पाकिस्तान जेको आहे उहो सोनो मुल्क आहे। असां जेका हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे, इन सूरत हाल जे लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त को अहिड़ी हुकूमत अचे जेका इन जी अज़्म रखंदी हुजे त असांखे पाकिस्तान खे हिकिड़ो ठाहिणो आहे। हाणे हिन वक़्तु इहे जेका सूरत हाल आहे इन में अवाम जेको आहे उहो बि परेशान आहे। तव्हां ॾिसो त इहे जेके हड़तालूं थियूं आहिनि, इन हड़तालुनि जो जेकॾहिं तव्हां जाइज़ो वठो त एॾी वॾी हड़ताल कॾहिं पाकिस्तान जे तारीख़ में मुसलसल न थियूं आहिनि। ऐं जमात इस्लामी जेको एहतिजाज कयो आहे उन में बि अवाम जेको असांजो साथ ॾिनो आहे, एॾो वॾो साथ जेको आहे उहो शायदि 77 जे तहरीक में त हुयो, उनखां पोइ एॾो वॾो त साथ कंहिं न ॾिनो आहे। या बांग्लादेश में जहिड़े नमूने सां अवाम जे अंदरि हिकिड़ो पंहिंजो तब्दीलीअ जो तसवुरु या हिकिड़ो जज़्बो हुयो, त अहिड़ो ई जज़्बो पाकिस्तान में पैदा थी रहियो आहे। त असां जेका ॻाल्हि करणु चाहियूं था उहा इहा आहे
त असां पाकिस्तान खे हिकिड़ो पुरअमन इस्लामी इनक़लाब जे लाइ कोशिशि करे रहिया आहियूं त माली तरह सां अवाम जा मसाइला हल थियनि ऐं मालियाती तौर ते पाकिस्तान ख़ुशहाल थिए ऐं इन जे लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां वटां इहा जेका करप्शन आहे इन जो ख़ात्मो थिए। त हुकूमत का अहिड़ी आछ करे थी त हुन सां गॾिजी वेहण लाइ तयारु आहे जमायत इस्लामी या जेके ॿियूं धुरियूं असां त उन जे लाइ वेहण लाइ तयारु आहियूं पर हुकूमत तयारु न आहे न, छाकाणि त असुलु जेका इनिशिएटिव आहे उहा त हुकूमत वठंदी न, असां त न वठंदासीं, असां त तजवीज़ ॾींदासीं, असां त मुतालबो कंदासीं, असां जेको आहे ॻाल्हि कंदासीं पर हुन ते अमल दरामद करणु त हुकूमत जे हथ में आहे न। त हुकूमत जेकॾहिं चाहे थी त उन जे लाइ कुझु करे। मां जेका ॻाल्हि चवणु चाहियां पियो उहो इहा आहे त असांजे हिन सॼे मुल्क जे निज़ाम में असां जेको ॾिसूं था उहो इहो था ॾिसूं त उहो ई हिकिड़ो पुराणो घिसियल पिटियल निज़ाम जेको आहे उहो हले थो पियो। हुकुमरान अचनि वञनि था, दावा बि आहिनि, उन जा नाला बि मुख़्तलिफ़ आहिनि, पर निज़ाम उहो ई थो हले पियो, अवाम जो साॻियो हाल आहे। त इन करे हिकिड़ी तब्दीली जी ज़रूरत आहे। तब्दीली जी ज़रूरत आहे। आख़िरी कॉमेंट वठंदा जब्बार साहिबु अवां खां, फाइनल कॉमेंट अवांजो, वे फॉरवर्ड छा ॾिसो था अवां? और जब्बार साहिबु अवांजो आवाज़ु न पियो अचे, पंहिंजो माइक अनम्यूट कजो, तव्हांजा फाइनल वर्ड्स। जेको आहे सो बिल्कुलु मुंहिंजो ख़्याल में कि हर वक़्तु मौजूदु हूंदो आहे जॾहिं सूरत हाल कॉम्प्लिकेटेड हूंदी आहे, पर उन में सभु धुरियूं जेके आहिनि से मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उन्हनि में इहो हिकिड़ो सोच हुअणु खपे त जॾहिं मुल्क इन मुश्किलात खे जे अॻियां, मुल्क जे अॻियां इहे चैलेंज जा मुश्किलात आहिनि, उन्हनि खे गॾिजी जेको आहे सो उन्हनि में हिकिड़ो जेको आहे सो सोच पैदा करणु खपे। हिन वक़्तु सोच जेका आहे सा हिक ॿिए जे मुखालफ़त जी सोच आहे, छाकाणि त पॉलिटिकली जेको आहे सो हिकिड़ी जस्ट एंड फेयर सिस्टम जेको आहे सो मुल्क में जेसि ताईं न रहंदो, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में पॉलिटिकल धुरियूं जेके आहिनि से इकोनॉमी या मैशत जे हवाले सां हिकिड़े पेज ते नथियूं अची सघजनि। इहो हिकिड़ो मुसलमान उसूल हूंदो आहे, जॾहिं बि हिकिड़ो डेवलप कंट्रीज़ में उहो बजट ठहंदो आहे त ऑपोज़िशन हिकिड़ो शेडो बजट ठाहींदी आहे, ऐं उन शेडो बजट जे हवाले सां जेके बि जेका पावर एंड पार्टी बजट ठाहींदी आहे उन में तस्सी कयूं वेंदियूं आहिनि ऐं दुरुस्तियूं कयूं वेंदियूं आहिनि, ऐं तक़रीबन इन हवाले सां जिते हिकिड़े आम माण्हूअ जे फलाह बहबूद, ग्रोथ, प्रॉस्पेरिटी, सोशो इकोनॉमिक कंडीशंस, माण्हुनि जूं पॉवर्टीअ मां ॿाहिरि निकिरण जा तरीक़ेकार, हेल्थ, हाइजीन, इहे सभु ॻाल्हियुनि ते जॾहिं हिकिड़ी जेका आहे सा हिकिड़ो एक्शन जेको आहे उहो हूंदो आहे जंहिंमें अपोज़िशन बि उन ते का क्रिटिसिज़म न कंदी आहे, बल्कि पाण बि पार्टी हूंदी आहे उनखे प्रमोट करण में, ठीकु करण में, छाकाणि त आख़िर उन्हनि खे बि नेक्स्ट इलेक्शन में पंहिंजे हिन प्रेज़ेंट अंग अखर में वाधारो ॾिसणो आहे। त इन खे कुझु कंक्लूड असां ईअं कयूं त हिन मुल्क में हिन वक़्तु इंतिहाई अदम इस्तेहकाम आहे, सियासी तौर ते इंतिहाई अदम इस्तेहकाम आहे, पॉलिटिकल ऐं इकोनॉमिक रिलेटेड इंटीग्रेशन ऐं उन जे डिसीशन जो बिल्कुलु मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कि हिन वक़्तु तव्हां ॾिसंदो त लेजिस्लेशन असेंबली में सिर्फ़ु इहे वेठा कम थियनि त बाबा सुप्रीम कोर्ट या हाई कोर्टनि कहिड़ा उहे ऑर्डर कया आहिनि जिन ऑर्डर जे मथां वेहण लाइ का लेजिस्लेशन कई वञे। सुप्रीम कोर्ट हिकु डिसीशन ॾिए थी, उन में कीअं का अहिड़ी तब्दीली आणिजी वञे कानून में त उहा ॾिनल डिसीशन जेका आहे उन जी मीनिंगफुल इफेक्ट ज़ीरो थी वञे। सॼो वक़्तु असां इन में आहियूं कहिड़ी तरीक़े सां मुखालिफ़ धुर खे ॾिनल जेकॾहिं सीटूं के सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर मुताबिक़ आहिनि उन्हनि खे कीअं रोकियो वञे। जेकॾहिं सॼी असांजी जेका आहे सा हिकिड़ी सघ ऐं सॼी सोच सॼो वक़्तु क़ौमी असेंबली में इन हवाले सां रहंदी ऐं उहे कानून ठाहिण जेके सूट कंदा कंहिं पार्टीअ खे पावर, त उहा जेका आहे सा पंहिंजे पावर जो इस्तेहकाम मसनूई तरीक़े सां बरक़रार रखे, पोइ मुंहिंजे ख़्याल में कंहिं मुल्क में हिकिड़ी सूरत हाल तशवीशनाकी रहंदी आहे ऐं उन में सभ खां वॾो नुक़सानु जेको आहे सो अवाम जो ई थींदो आहे। इहो अवामी आहे जेको हिननि खे मथे चाढ़े थो, इहो अवामी आहे जेको हिननि खे हेठि लाहे सघे थो। दुनिया में हर हंधि तव्हां ॾिसंदो जिते बि हिकिड़ो तशरीफ़नाक सूरत हाल जंहिंमें अवाम अफेक्ट थो थिए, ख़ासि करके डेवलपिंग सोसाइटीज़ में,
उते जेको आहे सो काफ़ी खून रेज़ियूं थियनि थियूं। जब्बार साहब उते दुरुस्त पिया सूरत- फरमायो, प्रोग्राम जो वक्त पूरो थियो आहे। वहाँ जी वॾी महिरबानी, वहाँ गुफ्तगू में हिस्सो वरितो। मौलाना असदुल्ला भुट्टो साहब, अली राशिद साहब नाज़रीन मूंसां गॾु मौजूद हुआ। अॼु के प्रोग्राम में गुफ्तगू वहाँ ॿुधी त जॾहिं बि का अहिड़ी सिचुएशन या समाज अंदरि बेचैनी हुजे थी, मामला गैर यकीनी जो शिकार थियनि था, त पोइ अहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी ऐं हिकु गैप असांखे नज़र अचे थो हुकूमतुनि विच में, आवाम विच में, जेको हिन वक़्तु बि नज़र अचे पियो। जब्बार साहब तमामु अहम ॻाल्हि कई, उन सां ई प्रोग्राम खे एंड कंदासीं। त जेका उन्हनि जी ॻाल्हि हुई त कानून साज़ी जेका थियणु घुरिजे उहा मुल्क जे मुफ़ाद में, अवामी मुफ़ाद में थियणु घुरिजे, पर हिन वक़्तु सूरत हाल कुझु मुख़्तलिफ़ आहे ऐं ज़ाहिर आहे हालात जेके हिन वक़्तु हालात असांखे नज़र अचनि पिया, उन हालातुनि खे साज़गार बणाइण जो जेका ज़िम्मेवारी आहे उहा बि हुकूमतुनि मथां आहे। त हाणे ॾिसूं त हुकूमत हिन वक़्तु कीअं रिएक्ट करे थी, हालातुनि खे कहिड़े पासे ॾांहुं वठी थी वञे, ऐं त जीअं न रुगो मुल्क जे लाइ बहितरी थी सघे, पर मुल्क जो जेको हिकिड़ो ओवरऑल हिकिड़ो इमेज आहे उनखे पिणु बहितर करे सघिजे। नाज़रीन इजाज़त वठंदा तव्हां खां, जो की प्रोग्राम में वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।